विटामिन ई जे कैप्सूल में चेहरे ऐं वारनि जी सिहत जो राज़। विटामिन ई जे जिस्म खे ज़रूरत हूंदी आहे। माण्हू गंजपन जो शिकार बि विटामिन ई जी घटिताई जे करे ई थींदो आहे। स्किन ते दाणा निकिरण ऐं स्किन जो ख़राब थियण बि विटामिन ई जी घटिताई जे करे ई थींदो आहे। कुझु माण्हू विटामिन ई जा कैप्सूल खाईंदा आहिनि, पर छा उन्हनि खे ख़बर आहे त विटामिन ई कैप्सूल आहे छा? विटामिन ई कैप्सूल सिहत लाइ ज़रूरी आहे। घणा माण्हू खाधे पीते जी शयुनि मां ई विटामिन ई हासिल करण जी कोशिश कंदा आहिनि ऐं हू कुझु हद ताईं कामयाब थी वेंदा आहिनि, पर उन्हनि लाइ बि विटामिन ई कैप्सूल ज़रूरी आहे। विटामिन ई सिहत सां गॾोगॾु स्किन ऐं वारनि जे लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। स्किन इंसान जी शख़्सियत में अहम किरदार अदा कंदी आहे। मुंहं ते दाग ऐं दाणा स्किन खे ख़राब कंदा आहिनि, पर विटामिन ई जे इस्तेमाल सां स्किन सही थींदी आहे। पर उन ॻाल्हि खे बि यादि रखो त विटामिन ई डॉक्टर जे मशवरे खां बग़ैर इस्तेमाल न कयो। ॾींहं में घणो ॿाहिरि रहण सां अक्सर मुतासिर थियल हिसे ते विटामिन ई कैप्सूल जी जेल लॻायो। उहो चमड़ी जी नमी खे बहाल करण में मदद करे थो। उन खां अलावा सिज जी तपिश खे ख़तम करण में तव्हां उन खे फ्रिज में रखे सघो था ऐं उन खे कूलिंग इमदाद तौरु इस्तेमाल करे सघो था। हर छोकिरीअ जी कोशिश हूंदी आहे त सिहतमंद ऐं ख़ूबसूरत नह रखां, उहो बि विटामिन ई जी मदद सां वॾा नह रखे सघे थी। विटामिन ई वारनि खे ख़ूबसूरत करण में मदद करे थी ऐं गर्मीअ जे करे स्किन ब्लैक थींदी आहे। उन खे ख़ूबसूरत करण लाइ बि विटामिन ई जो इस्तेमाल कयो वेंदो आहे। विटामिन ई सभिनी जे लाइ फ़ाइदेमंद नाहे हूंदी। विटामिन ई जो घणो इस्तेमाल प्लेटलेट्स खे बि घटि कंदो आहे। उन करे डॉक्टर जो मशवरो लाज़मी वठो।